सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सिंधी माण्हू तोड़े सिंध में रहंदड़ हर ज़बान वारो जेको आहे सो सिंध जे सकाफ़त सां प्यार करे थो। अॼु ही जेको असांजो नवाबशाह जो हिकिड़ो शहरी आहे उन अजरक जो पटको तयारु कयो आहे ऐं उन हवाले सां हू सकाफ़ती रैलीअ में शरीक थियो आहे। हिन खे तयारु करण में तव्हांखे कीअं आइडियो आयो ऐं केतिरो ख़र्चु लॻो आहे, केतिरो वक़्तु लॻो आहे? साईं आइडियो ना ही मोहब्बत आहे साईं। मां सॼो साल सोचंदो आहियां की अहिड़ी का डिफरेंट शइ कयां, अहिड़ी के छो असांजी जेकी नई नस्ल अचे थी न उन्हनि खे हिन शइ जी ख़बर न आहे, उहे शहरी थी आहिनि त असां उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु चवंदी ॾेखारियूं था त अॻियां असां छा हुआसीं हींअर असां छा आहियूं। त असां इन करे मोहब्बत में ठाहियूं था। मां हर साल ठाहींदो आहियां 10 बाय 10 जी टोपी। हिन साल मूं ठाहियो आहे पटको 7 बाय 7 जो आहे। इंशाल्लाह सिंध सां केतिरी मोहब्बत आहे साईं? मोहब्बत दिल चीर के देख लो तेरा ही नाम होगा। और सिंधु दरिया ते धाड़ो थो लॻे इन हवाले सां तव्हां छा चवंदा? साईं ये असां सां ज़ुल्म आहे, बेशक इन में का शक न आहे, असां सां ज़ुल्म आहे। असां जे दरिया जा मालिक आहियूं। बाकाश मां भली पठान आहे पर सिंध में जायो आहे, हिते ई मरंदासीं, हिते ई दफ़न थींदासीं। आई लव यू सिंध। चवे थो त मां सिंध धरतीअ ते खां थो, सिंध धरतीअ जे सिंधूअ जो पाणी पियां थो, धरतीअ लाइ ऐं दरिया लाइ मुंहिंजी जान बि क़ुर्बान आहे। मां सिंध जी सकाफ़त सां मूंखे मोहबत आहे ऐं इहा शइ मोहबत में ठहे जी का बि क़ीमत न हूंदी आहे। जी।